अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। नाज़रीन, हेडलाइंस समठी मौक़े ते आगाह कंदा हलूं। सेवण वेझो ख़ौफ़नाक हादसे में वधीक नीगरी जेका आहे फोत थी विया आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि जो अंग वधी 21 थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर बाबति अवां खे आगाह कयूं पिया। सेवण सानी में ज़ख़्मी थियल वधीक हिकु नीगरी फोत थी विया आहे। हयाती विञाईंदड़ जो अंग वधी 21 थी वियो आहे। सेवण अस्पताल में दाख़िल 15 वरियनि जी पोपरी ज़ख़्म जी सट नसण ते फोत थी वई आहे। सेवण सानीअ में ज़ख़्मी थियल वधीक हिकु नीगरी फोत थी आहे। इन हवाले सां सेवण खां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर रियाज़ जमाली लाइन ते मौजूद है। जी रियाज़, अपडेट कजो। हादसो थियो जंहिंमें 20 इंसानी जानियूं ज़ाया थियूं, जंहिंमें जेको आहे सो 5 जेके माण्हू ज़ख़्मी थिया, जिनखे सैयद अब्दुल्ला शाह मेडिकल इंस्टीट्यूट आंदो वियो। उते जेको आहे सो टिनि खे जेको मामूली जॾहिं त ज़ख़्मी जेके सैयद अब्दुल्ला शाह जेको आहे सो हिकु 15 सालनि जी पोप जेका ज़ख़्मनि जा जे करे दम धणी हवाले कयो आहे। ऐं तव्हांखे ॿुधायो त हिन वक़्तु सेवण जेको वेन हादसे फोतनि जो तइदाद आहे सो 21 थी वियो आहे। जॾहिं त अञा बि हिकु नारी सैयद अब्दुल्ला शाह मेडिकल इंस्टीट्यूट जे आईसीयू में दाख़िल आहे, जंहिंजी जेको असां हालत डॉक्टरनि पारां बहितर ॿुधायो पियो वञे। ऐं तव्हांखे ॿुधायो हिन साने में जेको तमामु घणो जेको सो इंसानी जानियूं ज़ाया थियूं आहिनि। ऐं हिन वक़्तु जेको आहे फोतनि जो जेको टोटल तइदाद 21 थी वियो आहे। जी ठीक है, वॾी महिरबानी रियाज़, तव्हां तफ़सील ॾिना।